नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट जे डिप्टी कमिश्नर नदीमुर रहमान मेमुण चयो आहे त उमरकोट में कणक ज़ख़ीरो कंदड़ ज़मींदारनि ऐं वापारियुनि ऐं अटे चकी मालिकनि जे गोदामनि ते अचानक कार्रवाई करे गोदामनि खे सील कयो वञे ऐं ज़िले उमरकोट में कणक जी मिलियल टारगेट खे हर सूरत में पूरो करण ऐं हुन में कंहिं बि क़िस्म जी सियासी असर रसूख़ खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वञे ऐं गिफ़लत कंदड़ फूड इंस्पेक्टर्स जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ डिप्टी कमिश्नर उमरकोट नदीमुर रहमान मेमुण पारां डिप्टी कमिश्नर ऑफिस जे दरबार हाल में खोराक खाते DFC गुलाम नबी फूड इंस्पेक्टर्स ऐं गोदाम इंचार्जनि सां कणक जे मिलियल टारगेट खे मुकमल करण जे मुतालिक़ इजलास जी सदारत कंदे चयो। इजलास सां ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर चयो त सिंध हुकूमत पारां मिलियल टारगेट जे पूरे न थियण ताईं कणक खे कंहिं बि सूरत में ज़िले खां ॿाहिरि कढण जी हरगिज़ इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं कणक ज़ख़ीरो कंदड़ ज़मींदारनि ऐं वापारियुनि जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे ऐं जिन बि ज़मींदारनि ऐं अटे जी चकी मालिकनि जे गोदामनि में कणक गैर कानूनी तौर ज़ख़ीरा अंदोज़ कई वई आहे उन्हनि गोदामनि खे असिस्टेंट कमिश्नर्स जी मदद सां सील कयो वञे ऐं सील खोलण जी सूरत में उन्हनि गोदामनि जे मालिकनि जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे ऐं FIR दाख़िल कराई वञे ऐं जंहिं गोदाम खे सील कयो वञे उन खे खोराक खाते पारां खोराक खाते जो गोदाम डिक्लेयर कयो वञे। इन मौके ते डिप्टी कमिश्नर खोराक खाते जे DFC गुलाम नबी खे सख़्ती सां हिदायत कंदे चयो त ज़िले जे ख़ारिजी रस्तनि ते अमलो मुक़रर करे कणक खणी वेंदड़ गाॾियुनि खे पुलिस जी मदद सां रोकियो वञे ऐं कणक सरकारी गोदामनि में लाही वञे। इन मौके ते खोराक खाते जे DFC गुलाम नबी इजलास खे ब्रीफिंग ॾींदे चयो त तक़रीबन तालको कुनरी में 97%, तालको समारो में 82%, तालको पिथोरो में 93% ऐं तालको उमरकोट में 92% टारगेट हासिल ऐं 2 ॾींहनि जे अंदर रहियल टारगेट मुकम्मल कयो वेंदो। गॾिजाणी में 4 ज़िलनि जे असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿियनि वास्तेदार अमलदारनि बि शिरकत कई। न करे सघे तव्हांखे 2 भेरा टारगेट घटियो आहे, इहो त वरी बि ब्लेसिंग आहे। असांजो मीरपुर ख़ास जो परसेंटेज असांखां मथे घटियो आहे। वरी असांजो ज़िद मीरपुर ख़ास वारनि सां छा न असां पंहिंजे हिसाब सां असांजो ज़िद मीरपुर ख़ास जो घणो टारगेट हो 6,20,000 घणो घटियो आहे 3.5 लख हाणे आयो 3.5 लख तव्हांजो घणो हो असांजो 3.5 लख हाणे तव्हांजो घणो आहे 2,40,000 तव्हां पुराणे ज़माने में केतिरो रहंदो आहियो 85,000 उन खां त घटिजी वियो आहे न पर हाणे 2 लख 60,000 आहे न।